जी हाँ, तव्हां भी 1 मिनट में तव्हां सिंधी सिखी सघो था। अगर तव्हां हिन वीडियो खे पूरो ॾिसंदव ज़रूरु मां चई थो सघां तव्हां 1 मिनट में सिंधी सिखी सघो था। अॼुकल्ह तव्हां कंहिंखो बि पुछंदव तव्हांखे सिंधी गिनती ईंदी अथव त कोई बि न ॿुधाईंदव। इलाही घटि माण्हू तव्हांखे मिलंदा जेको चवंदो हा मां सिंधी गिनती तव्हांखे ॿुधाए थो सघां या सिखाए थो सघां। त इन करे मां तव्हां लाइ इहो वीडियो वठी आयो आहियां। इहो वीडियो ठाही आहे जंहिंसां तव्हां सिंधी गिनती सिखी सघो था ऐं पंहिंजे ॿारनि खे बि सिखाए सघो था, उहो बि मात्र 1 मिंट में। त अचो ॾिसूं कीअं हूंदी आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अगर वीडियो पसंद अचे तो जरूर इनके शेयर कजो, ये ॿिया माण्हू भी सिंधी सीखी सघनि। ऐं अगर तव्हां नया इन चैनल ते आहियो तो प्लीज़ सब्सक्राइब कजो ऐं बगल में बेल आइकन अथव उनखे भी क्लिक कजो जीअं मां कोई भी नई वीडियो विझां तो सभिनि खां पहिरियों तव्हां ताईं पहुची वञे। धन्यवाद।